पवंदी आहे गुज़िरियल 2 महीननि खां हे जंबूर जी दावा कंदड़ उहे ॾिसंदे हिननि जे सूबे में हज़ारे लखे मर्द औरतूं रोडनि ते आहिनि सिंध जा तालीमी इदारा बंदि आहिनि लखे ॿार डिस्टर्ब आहिनि ऑफिसूं बंदि इस्पतालूं बंदि सवाइ एमरजेंसी जे पर हे उन इक़्तिदार जे नशे में निंड आहिनि हिननि जी पार्टी जे चेयरमैन बिलाल भुटे नोटिस वरितो CM खे चयो त हिननि जा मसइला हल कयो ऐं उनजो बि पार्टी जे चेयरमैन जो बि न चवणु न कयो अॼु 10 ॾींहंनि खां मुकमिल तालाबंदी आहे लखे मुलाज़िम 6 अक्टूबर ते बिलाल हाउस जे ॿाहिरां लखे मुलाज़िम केरु माना मुद ताईं धरणो हणंदा जेसिताईं मसइला हल न थींदा तेसिताईं धरणो जारी रहंदो हिननि खे DRA ॾियणो पवंदो जेको ॿियनि सूबनि में पघारूं वधाइणियूं पवंदियूं ग्रुप इंश्योरेंस ॾियणो पवंदो दोस्तो असांखे इदारा बंदि करण जो को शौक़ु कोन्हे असां त इस्लामाबाद ताईं वियासीं त आसिफ अली ज़रदारी जेको प्रेसिडेंट आहे पाकिस्तान आहे जेको को चेयरमैन आहे पार्टी जो उहो नोटिस वठे बिलाल भुट्टो नोटिस वठे पर हे कूड़ी जंबूर जी दावा कंदड़ माण्हू सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि असां हज़म थियल गिरह पेंशन कॾहिं ख़तमु थियणु न ॾींदासीं जेकॾहिं गवर्नमेंट सम्झे थी त मुलाज़िम थकी पवंदा यानी की भुल आहे कॾहिं बि मुलाज़िम न थकंदा असांजे फ्यूचर असांजे फैमिली ईंदड़ नस्ल जा ई फैसला आहिनि इहे असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं जेसिताईं मसइला हल न कंदा हे जंग जो मैदान जारी रहंदो 6 अक्टूबर खां पोइ 6 अक्टूबर गैर मुना मुदत ताईं धरणो हूंदो बिलाल हाउस जे ॿाहिरां उहे उते हालतूं जहिड़ो गवर्नमेंट जो रवैयो हूंदो उहे हालतूं ॿुधाईंदियूं फैसला जरा कंदासीं ऐं थींदा गवर्नमेंट पंहिंजी तयारी सां अचे असां बि मुकमिल तयारी सां ईंदासीं शिकारपुरी कॾहिं मज़ामत में मुतहद थींदा आहिनि उन्हनि सरकार खे इशार पवंदो आहे असांजो मर्कज़ी चेयरमैन ते पतो आहे उमेदु आहे सरकार अखियूं खोलींदी जेकर न खोले त 6 अक्टूबर खां पोइ कॉलेज जा रस्ता बंदि आहिनि मज़ामत आहे ऐं उहा मज़ामत MRD तारीख़ जो ॿियो रूप थी सघे इंशाअल्लाह मुलाज़िम मुतहद आहिनि मुनज़िम आहिनि ऐं वॾी बुर्दबारी सां तारीख़ खे अॻिते वधाए रहिया आहिनि 6 अक्टूबर खां पोइ छा लाइ 6 अक्टूबर ते गैर मुयला मुद्दे ते उते आहे असांखे रियासत सां विड़ी नथा सघूं पर शिकागो जे शहीदनि वांगुरु असां पघर न वाईंदासीं